हिनमें जेके असांजे फेस में ऑलरेडी मॉइस्चराइजिंग फैक्टर्स हूंदा आहिनि न, हे उनखे हेल्प कंदो आहे अञा प्रोड्यूस करण में, एंड जीअं स्किन सैग न थिए, रिंकल्स न अचनि। हाय माण्हू, कीअं आहियो? मुझे आशा है कि तव्हांजो नओं साल सुठी तरह शुरू थियो। मूंखे तव्हां सां मुंहिंजे नए साल जे पहिरें वीडियो में उन टॉपिक ते ॻाल्हाइणो आहे जंहिंजे बारे में मां ॾाढी पैशनेट आहियां। मूंखे ॾाढो शौक़ु आहे, स्किन केयर ते मां रिसर्च कंदी रहंदी आहियां एंड स्किन केयर मुंहिंजो फेवरेट टॉपिक आहे। मां 20-25 साल ताईं प्रॉपर स्किन केयर न कंदी हुयमि। मूंखे ढंग जो फेस वॉश न ख़बर हूंदो हो जेको खाली मां पंहिंजे फेस ते यूज़ कयां, न को सनस्क्रीन हणंदी हुयमि, न को मॉइस्चराइज़ कंदी हुयमि। बेसिक ॻाल्हियूं जेके स्किन केयर जी हूंदियूं आहिनि उहे न कंदी हुयमि एंड उनजे करे मुंहिंजी स्किन जाम डैमेज थी वई हुई। मूंखे अञा ताईं ये हाइपोपिगमेंटेशन मार्क्स इन जाम प्रॉब्लम्स थिया हुया, बट जॾहिं खां मां सनस्क्रीन हणणु चालू कई एंड उन सां मुंहिंजो स्किन केयर चालू थियो, आस्ते आस्ते करे मां डिटेल में पढ़णु चालू कयो, जाम प्रोडक्ट्स जे बारे में रिसर्च कई, ब्रांड्स जे बारे में रिसर्च कयो, कंहिं कहिड़ो प्रोडक्ट छो ठाहियो आहे एंड PhD स्टूडेंट वांगुरु फुल डीप में घुसी वेंदी आहियां, मां प्रॉपरली रिसर्च कंदी आहियां एंड मूंखे उहो करणु ॾाढो वणंदो आहे। कहिड़ा प्रोडक्ट सुठा हुया, कहिड़ा फॉर्मुला सुठा हुया, कहिड़ा इंग्रेडिएंट्स हुजणु खपनि तव्हांजे स्किन केयर में, उहे उन्हनि ते पढ़णु मां चालू कयो एंड हिननि थोड़नि सालनि में आई फील मूंखे एॾी ख़बर पई आहे इन्हनि सभिनीनि जे बारे में छा सुठो आहे छा न, त मां अॼु तव्हां सां शेयर कयां एंड मां रियली ट्राई थी कयां कि एल्कोहॉल जेको दारू थींदो आहे जेको स्किन खे जाम ड्राई करे छॾींदो आहे, उहो मुंहिंजे प्रोडक्ट्स में न हुजे, बट उन ते मुंहिंजी अञा रिसर्च चालू आहे। मां उन जे बारे में तव्हां सां नेक्स्ट वीडियो में ॻाल्हाईंदमि। मूंखे ॾाढा वॾा एक्ने खे सिंधी में छा चइबो आहे, सिस्टिक एक्ने, जाम डिफिकल्ट दाणा थी विया हुया जेके मूंखे घटि करण में लॻभॻि सॼो साल लॻी वियो। उन जे बारे में मां हिकिड़ो फुल डिटेल में वीडियो ठाहींदमि, बट हीअ मुंहिंजो फेस अथव बिना कंहिं मेकअप जे। मुंहिंजो लिप बाम लॻल आहे बॉडी शॉप जो एंड मॉइस्चराइज़र एंड सनस्क्रीन, एंड मूंखे सुठे स्किन केयर जे करे कॉन्फिडेंस आयो आहे कि मां बिना मेकअप तव्हांजे साम्हूं अची सघां, ॿाहिरि वञी सघां, न त हूअं ख़राब चमड़ी जे करे मूंखे सभु ढकण जो ईअं थींदो हुयो। बट आई एम वेरी हैप्पी कि मां हे सभु ॻोल्हिया आहिनि, हे सभु अप्लाई कया आहिनि एंड मुंहिंजे लास्ट ईयर जे स्किन में ऐं अॼु जे स्किन में मां जाम फ़र्क़ु ॾिठो आहे। त आई थॉट मां तव्हां सां इहे ॻाल्हियूं शेयर कयां। अचो स्टार्ट कयूं। स्किन केयर चालू करण खां अॻु ॾाढो ज़रूरी आहे कि असां पहिरियों सॼो साफ़ु कयूं फेस खे। मां इहो क्लिनिक जो टेक द डे ऑफ जेकी रेंज आहे उहो यूज़ कंदी आहियां। हे ख़ाली आइज़ एंड लिप्स लाइ। मूंखे मस्कारा हणणु जाम वणंदो आहे, त मस्कारा लाइण लाइ ओतिरो ई पावरफुल खपे। हिन सां मुंहिंजूं अखियूं सड़ंदियूं बि न आहिनि ऐं ॾाढो सुठो लॻंदो आहे, कुझु इरिटेशन न थींदी आहे, हिन में काई सेंट न आहे। इनखे मां कॉटन पैड ते हणी अखियुनि ते रखी छॾींदी आहियां, अधु मिंट थोरो जेंटली रब करे लाहे छॾींदी आहियां एंड मस्तु आई मेकअप हिन सां लही वेंदो आहे। मां हे ॿई बोतलूं फिनिश कयूं आहिनि। हिन सां गॾु ई हे टेक द डे ऑफ बाम आहे जेको मां फिनिश कयो आहे, इन जो 2 या 3 दफ़ियूं मां फिनिश कयूं आहिनि। इहा ॻाल्हि मूंखे क्लिनिक जे बारे में वणंदी आहे। हिन जा चङा प्रोडक्ट्स मिलंदा आहिनि, जीअं हे जेको आहे हे 125 ml आहे। हिन में मूंखे हे घटि में घटि 2-3 महीना हलंदो आहे हिकु दॿो, ऐं हे बि बॉटल घटि में घटि 2-3 महीना हलंदी आहे। मूंखे इहो ॾाढो वणंदो आहे क्लिनिक जो, त मूंखे क्लिनिक जी टेक द डे ऑफ रेंज ॾाढी वणंदी आहे। कुझु इरिटेशन न थींदो आहे फेस ते, सभिनी स्किन टाइप्स लाइ हले इहो। हिन में कुझु बि फ्रेग्रेंस न आहे। इहो बाम हणंदव, ड्राई फेस से हणणो आहे पहिरियों, उन खां पोइ पाणीअ सां कंदव त मिल्की कलर थी वेंदो आहे। मां फुल मेकअप लाइण जो वीडियो बि विझण वारी आहियां, त उन में तव्हांखे डिटेल में ॾेखारींदमि। त क्लिनिक जी टेक द डे ऑफ रेंज मुंहिंजी फेवरेट रही हिन साल मेकअप लाइण लाइ। त मेकअप लाइण खां पोइ मां फेस वॉश यूज़ कंदी आहियां। सेकेंड मां 2 दफ़ा धोईंदी आहियां फेस, पहिरियों मेकअप लाईंदी आहियां उन क्लिनिक सां, उन खां पोइ फेस वॉश। हे जेको कील्स जो फेस वॉश आहे अल्ट्रा फेशियल क्लेंज़र, इन में मूंखे 150 ml मिलियो एंड हे मूंखे घटि में घटि 5-6 महीना हलियो। ॾाढो सुठो प्रोडक्ट हो एंड ईअं फेस धोअण खां पोइ ड्राई न पियो करे छॾे मुंहिंजे स्किन खे। ख़ुशि हुई मुंहिंजी स्किन, बट ऑल्सो वेरी क्लीन, ॾाढी सुठी हुई। एंड हिन में विटामिन ई, एवोकाडो ऑयल, माना ॾाढा सुठा इंग्रेडिएंट्स आहिनि एंड मूंखे रिसर्च करे वठणु वणंदो आहे, त मूंखे इहो ॾाढो वणियो। उन खां पोइ छाकाणि मूंखे अञा थोरो अॻियां वधिणो आहे पंहिंजे स्किन केयर में, मां उहे फेस वॉशिस थी ॻोल्हियां जंहिंमें थोड़ी एसिड हुजे। एसिड्स जे बारे में मां ॻाल्हाईंदमि, बट एसिड ईअं मुंहं खे सारे न छॾींदी आहे। सुठियूं एसिड्स जीअं ग्लाइकोलिक एसिड, सैलिसिलिक एसिड, उहे सुठियूं हुननि फेस लाइ। हे डॉक्टर डेनिस क्रोस जी अल्फा बीटा पोर परफेक्टिंग क्लेंजिंग जेल आहे। मूंखे हे फेस वॉश ओ माय गॉड ॾाढो थो वणे। मूंखे लॻंदो आहे कि मूंखे वॾा पोर्स आहिनि हिते, ओपन पोर्स आहिनि, त मूंखे प्रॉपर क्लेंस खपंदो आहे। एंड हिन में ग्लाइकोलिक एसिड बि पियल आहे, ॾाढो सुठी तरह फॉर्मुलेटेड आहे। एंड मूंखे उन्हनि ब्रांड्स मां प्रोडक्ट्स वठणु वणंदा आहिनि जंहिंजे पुठियां थोरा डॉक्टर हुजनि, जंहिंजे पुठियां रिसर्च हुजे, सुठी तरह फॉर्मुलेशन थियल हुजे,
त डॉक्टर डेनिस क्रोस ॾाढो सुठो आहे, उनखे ख़बर आहे छा थो करे, इन करे मां हे वरितो एंड आई एम वेरी हैप्पी विथ इट। हाणे असां अचूं था एक्सफोलिएटर्स ते। एक्सफोलिएटर माना अञा थोरो तव्हांजो जेको डेड स्किन जमा थी वेंदो आहे न उहो लाहींदो। मूंखे पर्सनली केमिकल एक्सफोलिएटर्स वधीक वणंदा आहिनि, जंहिंमें ईअं प्लास्टिक जा धाणा न हुजनि, बट उनखे पील्स चइबो आहे, मूंखे उहे वणंदा आहिनि। कॾहिं कॾहिं मां हिन सां एक्सफोलिएट कंदी आहियां। हे डर्मोलॉजिका जो डेली माइक्रोफोलिएंट आहे, हिन में चांवरनि जो पाउडर पियल आहे एंड मूंखे लॻंदो आहे कि जॾहिं मां हैवी मेकअप कयो आहे न त प्रॉपरली मां पंहिंजे फेस तां सेकेंड जेको फेस वॉश कंदी आहियां उनखां पोइ हे कंदी आहियां जीअं प्रॉपरली जेको बि रियल ख़्याल हुजे उहो बि निकिरी वञे। ऐं मां कोशिशि करे हफ़्ते में हिकु ॾींहुं सुठी केमिकल पील कंदी आहियां पंहिंजे फेस ते, जीअं सॼी डेड स्किन निकिरी वञे ऐं उनखां पोइ जेके असां प्रोडक्ट्स था हणूं उहे अञा प्रॉपरली डीप अंदरि स्किन में वञनि, असरु कनि, न त सॼो स्किन में जमा थियल हूंदो त पोइ जेको बि मथां हणंदासीं उनजो कुझु फ़ाइदो ई न थींदो। पील ला मां ऑर्डिनरी जी AHA BHA मां लास्ट ईयर वारे वीडियो में बि ॾेखारियो, अञा ताईं मां उहा ई थी यूज़ कयां। मूंखे इहा ॾाढी वणंदी आहे, ॾाढी स्ट्रॉन्ग आहे बट ॾाढी सुठी आहे। थोरो घटि स्ट्रॉन्ग ला मां हे ॿ मास्क हाणे घुराया आहिनि। कॉडली हिकिड़ी ब्रांड आहे जेकी मूंखे ॾाढी वणंदी आहे, फ्रेंच ब्रांड आहे एंड फ्रेंच माण्हुनि खे स्किन केयर जो वधीक नॉलेज हूंदो आहे। हे ग्लाइकोलिक पील आहे एंड हिन में क्ले पियल आहे, कॉफ़ी पियल आहे एंड हे पोर्स खे टाइट कंदो आहे। त हफ़्ते में हिकु दफ़ो मां इहो चालू करण जो सोचां थी, ऑलरेडी हिकु दफ़ो कयो आहे एंड आई रियली लाइक इट। कॉडली ब्रांड ओवरऑल मूंखे हाणे वधीक एक्सप्लोर करणी आहे त मां उन्हनि जा प्रोडक्ट्स घुराया आहिनि एंड हिन में ग्लाइकोलिक एसिड विधल आहे। इनखे 10 मिंट हणी करे लाहे छॾिणो आहे। जीअं हिन पील खे बि मां 10 मिंट खां वधीक न रखंदी आहियां। ग्लाइकोलिक एसिड एंड हीअ AHA BHA पील, इन्हनि सां स्किन ॾाढी ब्राइट थींदी आहे। फेयर न, मूंखे सुहिणो न थियणो आहे, बट जेको मुंहिंजो स्किन टोन आहे उहो अञा खुले, उहो अञा क्लियर थिए। हे जेके मार्क्स आहिनि मूंखे हिकु स्किन टोन खपे, त उन करे मां हिन में ॾाढी इंट्रस्टेड आहियां। ऐं मुंहिंजो सभु फेस वॉश सभु कार्यक्रम जंहिं महिल थी वेंदो, एक्सफोलिएशन थी वई, फेस वॉश थी वियो, मां हाइड्रेशन में जाम बिलीव कंदी आहियां। हाइड्रेशन माना पाणी ॾियणु पंहिंजे स्किन खे, मॉइस्चर ॾियणु एंड उन लाइ मूंखे हे हाइलुरोनिक एसिड जाम वणंदो आहे। हाइलुरोनिक एसिड एंड ॿियनि एसिड्स ते मां स्पेशल वीडियोस ठाहिण वारी आहियां, बट हिकु लाइन में अगरि चवां त हाइलुरोनिक एसिड तव्हांजे आसे पासे में हवा में जेको बि पाणी आहे उहो खणी करे तव्हांजे स्किन में विझंदो आहे एंड उन सां स्किन जेकी ड्राई थी वेंदी आहे या डल थी वेंदी आहे, सॼी बिना पाणीअ सुकी स्किन थी वेंदी आहे, त उनखे हे मॉइस्चर ॾींदो आहे। मां लास्ट ईयर जे वीडियो में बि ॿुधायो भई मूंखे हाइलुरोनिक एसिड जाम वणंदी आहे। हे जेकी ब्रांड आहे इहा इंग्लैंड जी ब्रांड आहे, द इंकी लिस्ट, लास्ट ईयर चालू थी एंड मूंखे इंकी लिस्ट जे फाउंडर्स जा इंटरव्यूज़ जाम वणिया। इन्हनि घटि में घटि इंग्रीडियंट्स आहिनि हिन में अल्कोहल कोन्हे एंड हिकदमि जल्दी स्किन में हली वेंदो आहे। मां सफ़ा एतिरो तुर खणंदी आहियां। हीअ 30 ml बॉटल मूंखे लॻभॻि हाणे 2 महीननि ताईं हली आहे एंड मां हाइलुरोनिक एसिड सुबुह राति हर वेले जंहिं महिल स्किन केयर कंदी आहियां 2 दफ़ा ॾींहं में कंदी आहियां, छाकाणि त मां 30 जी आहियां एंड मूंखे हाणे सॼियूं लाइन्स ॾिसण थियूं अचनि फेस ते एंड मूंखे उहे न खपनि। मूंखे पंहिंजे स्किन खे ख़ुशि रखिणो आहे, जाम हाइड्रेटेड रखिणो आहे, त उन लाइ हाइलुरोनिक एसिड मूंखे जाम वणंदी आहे। ऐं जंहिं ॾींहुं मां कुझु बि पील न कंदी आहियां, एक्सफोलिएशन न कंदी आहियां, सिंपल हूंदो आहे मुंहिंजो फेस वॉश, तंहिं ॾींहुं मां सेकेंड स्टेप में हीअ ग्लाइकोलिक एसिड हणंदी आहियां। हे टोनर आहे, इनखे लाहे न छॾिबो आहे फेस ते हणण खां पोइ। मां कॉटन पैड ते हणी करे थोड़ी देर छॾे ॾींदी आहियां, उनखां पोइ मॉइस्चराइज़र्स हणंदी आहियां। ग्लाइकोलिक एसिड ब्राइट करण में फेस खे जाम हेल्प कंदो आहे। मूंखे दाग हितां कढणा आहिनि, मूंखे हिकु इवन स्किन टोन खपे, त उन लाइ ग्लाइकोलिक एसिड जो मां जाम ॿुधो आहे, पढ़ियो आहे एंड मूंखे ऑर्डिनरी ब्रांड ते जाम भरोसो आहे, त मां इहा हणंदी आहियां हफ़्ते में लॻभॻि 2 या 3 दफ़ा। खाली राति जो मां एसिड्स खाली राति जो हणंदी आहियां, त इहे मां राति जो हणंदी आहियां। हाणे अचो था मॉइस्चराइज़र्स ते। मूंखे मॉइस्चराइज़र्स जाम वणंदा आहिनि, फेस ते हणणु ॾाढा ज़रूरी आहिनि जीअं स्किन ख़ुशि रहे, हाइड्रेटेड रहे ऐं ड्राई न थी वञे। ॾींहं में 2 दफ़ा हणंदी हुयमि मां। हे जंहिं महिल मां कील्स जो मॉइस्चराइज़र वरितो मां हे एंड हे गॾु वरिता हुया एंड ॿिन्हिनि खे मां ॾाढो ख़ुशी ख़तमु कयो। हे बि मूंखे चङनि महीननि ताईं हलियो। इन में स्क्वॉलिन बि आहे एंड हे पाणीअ में बेस्ड आहे, त हिकदमि लाइट वेट हुई। अल्ट्रा फेशियल मॉइस्चराइज़र फॉर ऑल स्किन टाइप्स एंड आई टोटली अग्री। मूंखे इहो मॉइस्चराइज़र जाम वणियो, हे मुंहिंजो वन ऑफ द फेवरेट्स आहे। हाणे ख़तमु थी वियो आहे, इन करे हाणे मां हिन मॉइस्चराइज़र ते आहियां। इहो वापसि द ऑर्डिनरी मां आहे, हे सॼो ख़तमु थी वियो आहे, ॿी हिकु बॉटल ख़तमु थी वई आहे। हाणे मां हिन 3rd ते आहियां। हे 100 ml आहे, घटि में घटि 2-3 महीननि खां वधीक मूंखे इहो हलंदो आहे एंड हिन में इन जो नालो ई नेचुरल मॉइस्चराइज़िंग फैक्टर्स आहे। पहिरीं ॻाल्हि, हिन में जेके असांजे फेस में ऑलरेडी मॉइस्चराइज़िंग फैक्टर्स हूंदा आहिनि न, हे उनखे हेल्प कंदो आहे अञा प्रोड्यूस करण में एंड जीअं स्किन सैग न थिए, रिंकल्स न अचनि, त मूंखे इहो जाम वणंदो आहे। एंड अगरि मां कोई प्रोडक्ट ख़तमु करे
ॿीहर वापसि ख़रीदा थी त माना डेफिनेटली उहो प्रोडक्ट सुठो आहे। द ऑर्डिनरी जाम सस्ती आहे रेंज एंड हिकदमि सवलो इंग्रेडिएंट्स जेके आहिनि उहे आहिनि एंड मूंखे ऑर्डिनरी द इंकी लिस्ट इन्हनि जा प्रोडक्ट्स जाम वणंदा आहिनि छाकाणि त हिन में अल्कोहल न आहे एंड मूंखे द ऑर्डिनरी द इंकी लिस्ट इन्हनि जा प्रोडक्ट्स जाम वणंदा आहिनि छाकाणि त जेके शयूं खपनि उहे विधियल हूंदियूं आहिनि, कुझु बि अनवॉन्टेड इंग्रेडिएंट्स न हूंदा आहिनि, खुशबू न हूंदी आहे, बेसिक हूंदा आहिनि ऐं ॾाढा इफेक्टिव, इन करे मूंखे वणंदा आहिनि, हिकदमि कमु कंदा आहिनि। हाणे मुंहिंजो सभिनी खां फेवरेट पार्ट एंड सभिनी खां फेवरेट प्रोडक्ट, मूंखे सनस्क्रीन जाम वणंदी आहे। मां सालनि ताईं सनस्क्रीन न हई हुई, मूंखे हुनजा फ़ाइदा ख़बर न हुया ऐं उन करे मुंहिंजी सन डैमेज थियल आहे, स्किन जाम सन डैमेज थियल आहे, त हाणे उहा रिवर्स करण लाइ मुंहिंजी जाम महिनत चालू आहे। सनस्क्रीन बिना मां घर मां न निकिरंदी आहियां, जंहिं ॾींहुं मां घर में बि वेठी हूंदी आहियां मां सनस्क्रीन हणंदी आहियां छाकाणि त कांचन मां बि असांखे सन अंदरि अचे थो, अगरि रोशनी आहे माना सन रेज़ आहिनि, त इन करे मां डॉक्टर डेनिस ग्रोस जी सनस्क्रीन मां 2018 में ॻोल्ही एंड सॼो 2019 में 1 2 3 4 हे मां ख़ाली तव्हांखे ॾेखारण लाइ रखियूं आहिनि। हाणे मां 5 बॉटल ते आहियां, हैप्पीली मां इहे यूज़ कयूं एंड मूंखे स्किन में पंहिंजे टोन में फ़र्क़ु ॾिसण आयो आहे। हिते जेके डार्क स्पॉट्स हूंदा उहे आस्ते आस्ते लाइट थियनि था छाकाणि त हे न ई ख़ाली स्किन सन खां प्रोटेक्ट कंदो आहे बट ऑल्सो हिन में विटामिन सी आहे, मेला सी कॉम्प्लेक्स आहे जेको थोड़ो ब्राइटनिंग इफेक्ट ॾींदो आहे, इवन टोन करण में मदद कंदो, बट ऑफकोर्स इन लाइ लॉन्ग टर्म यूज़ खपे। एंड हीअ सनस्क्रीन हणण सां वाइट कलर जो शुरूआत थींदी आहे बट मसाज कंदो त हिकदमि डिसअपियर थी वेंदी आहे स्किन में, कुछ प्रॉब्लम न थींदो आहे एंड मूंखे ये जाम वणंदी आहे। मेकअप भी इन मथां मस्त लगंदो आहे, त नो प्रॉब्लम। ऐं ॿी सनस्क्रीन जेकी मां लास्ट ईयर ॻोल्ही 2019 में, एक्चुअली पीटर थॉमस रॉथ मां ब्रांड लास्ट ईयर वधीक रिसर्च कई एंड मूंखे हिन जा ॿिया बि प्रोडक्ट्स ट्राई करा आहिनि, मां ऑर्डर ॾिनो आहे छाकाणि मूंखे हिन ब्रांड जो जेको फॉर्मुलेशन आहे उहो जाम वणियो एंड हीअ क्लिनिकल स्किन केयर आहे, माना थोड़ी डॉक्टरी आहे हिन स्किन केयर में, ख़ाली ईअं ॾेखावल न आहे। हीअ मैक्स मिनरल नेकेड ब्रॉड स्पेक्ट्रम SPF 45 आहे, UVA एंड UVB ॿई प्रोटेक्शन। मूंखे सनस्क्रीन में फिजिकल सनस्क्रीन्स वधीक वणंदियूं आहिनि, माना हुन में टाइटेनियम डाइऑक्साइड एंड जिंक ऑक्साइड हुजणु खपे एंड सेकेंडली उन में कुझु ब्राइटनिंग इफेक्ट हुजे, ख़ाली सन खां प्रोटेक्ट न करे, ॿियो बि कुझु कमु करे। हिन सनस्क्रीन में बि विटामिन A, C, E जाम कुझु आहे एंड हिन सां मां इहो बि ॾिठो आहे कि मुंहिंजो फेस ईअं ब्लर आउट थी वेंदो आहे, जेके पोर्स आहिनि उहे स्मूथ लॻंदा आहिनि एंड मूंखे हिते पोर्स मूंखे लॻंदो आहे कि मूंखे हिते वॾा पोर्स आहिनि त मूंखे उहे लिकाइणा आहिनि एंड मूंखे वधीक ब्लर्ड आउट इफेक्ट वणंदो आहे, त इन करे मूंखे इहा सनस्क्रीन ॾाढी वणी। हाणे बि मूंखे इहा ई लॻल आहे ऐं हिन जे हेठां इहो जेको ऑर्डिनरी जो मॉइस्चराइज़र आहे उहो लॻल आहे, इहे बि मुंहिंजा फेवरेट्स आहिनि। अगरि तव्हां सुठी सनस्क्रीन ॻोल्हियो था त प्लीज़ फिजिकल सनस्क्रीन ट्राई कयो, उन में टाइटेनियम डाइऑक्साइड एंड जिंक ऑक्साइड ॻोल्हियो, तव्हां पोइ मूंखे थैंक यू चवंदव। हाणे असां ॻाल्हायूं था आई क्रीम्स जे बारे में। जीअं मां पहिरियों बि चयो मां 30 साल जी आहियां एंड मूंखे हिते फाइन लाइन्स अचणु चालू थिया आहिनि त मूंखे उहे न खपनि। मां सुबुह जो विटामिन C वारी या C टैंगो मल्टीविटामिन आई क्रीम यूज़ कंदी आहियां, या ड्रंक एलिफेंट जी आहे। इन ब्रांड खे भी मूंखे थोड़ो अञा वधीक ट्राई करणो बिकॉज जाम सुठा प्रोडक्ट्स आहिनि, हिन में भी अल्कोहल ना आहे, कुछ फ्रेग्रेंस ना आहे एंड हिन में 5 तरीक़नि जी विटामिन C गॾु करे विधल आहे एंड विटामिन C सां फेस ब्राइटन थींदो आहे, खुलंदो आहे कलर, जेको नेचुरल कलर आहे उहो ई अञा ब्राइट थींदो आहे एंड मूंखे डार्क अंडर आइज़ कॾहिं कॾहिं थींदा आहिनि जॾहिं निंड न थींदी आहे सुठी तरह, बट उअं ई बि मुंहिंजो स्किन टोन ब्राउन आहे त उन करे अंडर आइज़ जो प्रॉब्लम त हमेशह हूंदो आहे। त हीअ मां सुबुह जो हणंदी आहियां थोड़नि महीननि खां एंड मूंखे लॻे थो इन सां फ़र्क़ु पवंदो अगरि वधीक टाइम यूज़ कंदमि त। एंड राति जो मां हीअ यूज़ कंदी आहियां डॉक्टर डेनिस ग्रोस जी फेरुलिक एंड रेटिनॉल। हीअ बि 15 ml आहे, हीअ बि 15 ml आहे। रेटिनॉल उअं ई असांजे स्किन लाइ ॾाढो सुठो आहे एंड हीअ अंडर आइज़ लाइ डॉक्टर डेनिस ग्रोस फॉर्मुलेट कई आहे, इन करे मूंखे हुन ते भरोसो आहे। एंड आहिनि इहे ॿई 15-15 ml, जाम घटि क्वांटिटी आहे बट छाकाणि त अंडर आइज़ लाइ जाम तुर खपंदी आहे त हे चङो टाइम हलंदियूं। हे ॿई ॾाढियूं महांगियूं आहिनि बट आई क्रीम्स यूजुअली जाम महांगियूं थींदियूं आहिनि एंड मूंखे अंडर आइज़ में ईअं लाइन्स न खपनि त मां थोड़ी महिनत चालू कई आहे अंडर आइज़ लाइ, छाकाणि त मां अंडर आइज़ लाइ ॾाढी चिंता में आहियां। मां हे बि घुराया पीटर थॉमस रॉथ जा 24 कैरेट गोल्ड हाइड्रा जेल आई पैचेस। मां कोशिशि कंदी आहियां इहे आई पैचेस हणा अखियुनि जे हेठां बिफोर मेकअप, जीअं मेकअप अञा ड्राई करे छॾींदो आहे स्किन खे त उन खां अॻु पहिरियों मां स्किन खे प्रॉपर्ली हाइड्रेट कयां पोइ मेकअप हणा, त मूंखे इहे ॾाढा वणंदा आहिनि छाकाणि मूंखे फ़र्क़ु ॾिसणु ईंदो आहे, भले उहो टेम्पररी हूंदो आहे थोड़ी देरि लाइ बट स्किन ईअं हिकदमि स्मूथ थी वेंदी आहे, जेके फाइन लाइन्स आहिनि उहे ॾिसण न ईंदा आहिनि त इन करे मूंखे जाम वणंदा आहिनि। अचो हाणे मास्क जे बारे में ॻाल्हायूं। मूंखे मास्क हणणु जाम वणंदो आहे फेस ते एंड हिकु महिल एॾो खाधो मिलंदो आहे फेस खे, जंहिं महिल राति जो असां निंड था कयूं त फेस पाणे रिपेयर थो थिए उन्हनि मास्क जे करे, इन करे मूंखे मास्क जाम वणंदा आहिनि।
मां विटामिन सी जे बारे में जीअं तव्हांखे ॿुधायां कि वो ब्राइटन कंदो आहे स्किन टोन खे। मूंखे विटामिन सी ॾाढो वणंदो आहे ऐं मां कोशिशि थी कयां कि वधीक उनखे पंहिंजे स्किन केयर में खणी अचां। हे विटामिन सी 24 आहे इंडीड लैब्स जो, इंडिया में अवेलेबल न आहे, सॉरी। विटामिन सी ॾाढो अनस्टेबल थींदो आहे त उनखे प्रॉपरली क्रीम में ठाहिण ॾाढो डिफिकल्ट हूंदो आहे, वधीक टाइम बि न हलंदो आहे, जल्दी यूज़ करणो पवंदो आहे। हे मां अक्टूबर में चालू कयो यूज़ करणु एंड ख़ाली 6 महीने में मूंखे इहो फिनिश करणो आहे। मां यूजुअली छा कंदी आहियां, हफ़्ते में हिकु दफ़ो राति जो फेस वॉश करे हाइलुरोनिक हणी करे हे हणी करे मां सुम्ही पवंदी आहियां, बसि ॿियो कुझु वधीक मिक्स न कंदी आहियां जीअं हिनखे प्रॉपरली कमु करण जो टाइम मिले। एंड ॿियो मास्क जेको मूंखे विटामिन सी जो वणंदो आहे उहो क्विक फिक्स फेशियल्स। इन जो मां एॾियूं बोतलूं खणी आयमि वापसि अचण खां अॻु लंडन मां, छाकाणि त हे ॾाढो मस्तु फेशियल आहे, वाकई में ग्लो बूस्टिंग फेशियल आहे। रातो राति मूंखे ईअं लॻंदो आहे ओ वाह मुंहिंजी स्किन मस्त लॻे सुबुह जो। इनखे मां थिक लेयर में थुल्हो लेयर हणी करे राति जो सुम्ही पवंदी आहियां एंड जाम मस्तु अब्जॉर्ब थी वेंदो फेस में एंड ॾाढो सुठो कमु कंदो। मां हिन जो हिकिड़ो गिव अवे बि करण वारी आहियां इंस्टाग्राम ते, त प्लीज़ मूंखे इंस्टाग्राम ते अची फॉलो कयो। एंड जीअं मां तव्हांखे ॿुधायां मुंहिंजी स्किन हमेशह डिहाइड्रेटेड हूंदी आहे, हमेशह ईअं सुकी पई हूंदी आहे, थर्स्टी हूंदी आहे, उंग लॻंदी अथसि, जाम हाइड्रेशन खपंदी अथसि। हे बॉक्स मुंहिंजो ख़ाली फॉरेस्ट एसेंशियल्स जे मास्क सां भरियल आहे, जेको फॉरेस्ट एसेंशियल्स जो सुंदरी शीट मास्क आहे, जेको एलो लीफ सां ठहियल आहे, एलो एक्सट्रैक्ट। एलोवेरा असांजी स्किन लाइ ॾाढो ज़रूरी आहे, बट हे इन पैकेट में 2 मास्क मिलंदा आहिनि एंड मूंखे हे जाम वणंदा आहिनि। मां जाम यूज़ कया आहिनि, कॾहिं कॾहिं मां हफ़्ते में 2 दफ़ा 3 दफ़ा यूज़ कंदी आहियां, डिपेंड्स मूंखे कीअं थो फील थिए। बट हिन में हिकु मास्क में 30 ग्राम्स प्रोडक्ट आहे, त हिकु महिल एॾो पाणी तव्हांजे फेस में वञे थो, त मूंखे इहो ॾाढो वणंदो आहे। इन्हनि जो मां इहो बि यूज़ कयो आहे, तेजस्वी। इहो अनइवन स्किन टोन खे, माना जेके थोरो डार्क थोरो लाइट स्किन टोन आहे जीअं मूंखे आहे, एंड पिगमेंटेशन खे, माना जेके दाणा हूंदा एक्ने उनजा मार्क्स उहे बि मूंखे जाम आहिनि, उनखे हे हेल्प कंदो आहे, सुठो कंदो आहे। हे मुलेठी एक्सट्रैक्ट में ठहियल आहे, लिक्रिश रूट एक्सट्रैक्ट। मां हे ॿई ॾाढा यूज़ कंदी आहियां एंड अगरि तव्हांखे मास्क खपे सुठो वारो, सुठी क्वालिटी जो, बिना एल्कोहल जे, सुठियूं इंग्रेडिएंट्स, फॉरेस्ट एसेंशियल्स जा शीट मास्क प्लीज़ ट्राई कयो, तव्हांखे ॾाढा वणंदव। इनफैक्ट मुंहिंजे मम्मी खे बि इहो जेको ओजस शीट मास्क आहे, इहो मेच्योर स्किन लाइ, अगरि तव्हां 50+ आहियो त तव्हांजी स्किन खे इहो ॾाढो सुठो लॻंदो। इहो एॾो ब्यूटिफुल मास्क आहे, 30 ml क्रीम तव्हांजे फेस खे हिकु महिल थी मिले, उहो बि 300 साढी 300 रुपए में, माना ॿाहिरां फेशियल वेशियल कराइण छॾे ॾियो। इहे शीट मास्क खणो, सुठी तरह फेस वॉश कयो, इहे शीट मास्क खणो, ॾाढो ख़ुशि रहंदव तव्हांजी स्किन, बिलीव मी। एंड फाइनली हिकिड़ो मास्क जेको मूंखे तव्हांखे ॿुधाइणो आहे उहो ऑरिजिन्स ड्रिंक अप इंटेंसिव। जीअं तव्हां ॾिसी था सघो मूंखे मास्क जाम वणंदा आहिनि। मां फेस वॉश करे हाइलुरोनिक एसिड हणी इहो हणी सुम्ही पवंदी आहियां कॾहिं कॾहिं, एंड इहो छाकाणि त इंडिया में न मिलंदो आहे त मां हिन घटि यूज़ कंदी आहियां। बट मुंहिंजे मम्मी खे हिते ईअं स्किन जाम ड्राई थी वई आहिनि, ईअं ख़ारिज करे करे खनी करे सॼो ॻाढ़ो करे छॾियो। मां हे 2 या 3 दफ़ा हयोमांसि एंड ठीकु थी वियसि। इहो ई मां पंहिंजे एडिटर सां बि कयो लास्ट ईयर एंड हो ॾाढो ख़ुशि थी वियो। त हे ऑरिजिन्स जो ड्रिंक अप इंटेंसिव अगरि तव्हां वठी था सघो त प्लीज़ वठो, ॾाढो सुठो मास्क अथव। हाणे असां ॻाल्हायूं था लिप बाम्स जे बारे में। मूंखे जाम ड्राई लिप्स आहिनि ऐं मूंखे चप पटण जी आदत हूंदी हुई आहे, आई डोंट नो। मूंखे सुठे लिप बाम जी ॾाढी ज़रूरत हूंदी आहे। बेस्ट लिप स्क्रब जेको ड्राई स्किन सॼी लाहींदो उहो आहे डियोर जो, मूंखे ख़बर आहे ॾाढो महांगो आहे बट ॾाढो सुठो आहे। मां हिन साल सुठा स्क्रब्स अञा ॻोल्हण जी कोशिशि कंदमि। बट हे 2 लिप बाम्स जेके सस्ता आहिनि ऐं ॾाढा सुठा आहिनि, बॉडी शॉप जो विटामिन ई एंड हीथ कोट एंड आइवरी जो लिप बटर, ओ माय गॉड, एॾो सुठी तरह लिप्स खे खाधो ॾींदा आहिनि, प्लम्प अप करे छॾींदा आहिनि एंड उन खां पोइ लिपस्टिक बि जाम मस्तु लॻंदी आहे। त मूंखे ॿई जाम वणंदा आहिनि। अच्छा हाणे ॻाल्हायूं फेस मिस्ट जे बारे में। मूंखे फेस ते मिस्ट हणणु जाम वणंदी आहे। सॼो ॾींहुं मां कंप्यूटर जे अॻियां वेठी हूंदी आहियां त मूंखे ख़बर आहे स्किन ॾाढी ड्राई थी सघे, त मूंखे हे बोतलूं सॼे घर में सभिनी हंधनि, मुंहिंजे डेस्क ते, मुंहिंजे बैग में, मुंहिंजे पलंग जे पासे, छाकाणि मूंखे फेस मिस्ट हणणु जाम वणंदी आहे। थोरो थोरो पाणी ॾियणु फेस ते हर घड़ी। हीअ बॉडी शॉप जी विटामिन ई फेस मिस्ट, हाइड्रेटिंग फेस मिस्ट, जाम मूंखे हाइड्रेटिंग लॻंदी आहे, मूंखे ॾाढी वणंदी आहे बॉडी शॉप जी विटामिन ई फेस मिस्ट। ॿी फेस मिस्ट जेकी मां लास्ट ईयर ॻोल्ही 2019 में, उहा फॉरेस्ट एसेंशियल्स जी फेशियल टॉनिक मिस्ट पंचपुष्प। इन में ख़ाली 5 फ्लावर्स जा पाणी आहिनि, 1-2 ऑयल आहे ऐं ॾाढी सुठी इंग्रेडिएंट लिस्ट आहे। मूंखे फॉरेस्ट एसेंशियल्स जी फेशियल टॉनिक मिस्ट जाम वणंदी आहे। त इहो हुयो मुंहिंजो बेस्ट ऑफ 2019 स्किन केयर। मां विटामिन सी, ग्लाइकोलिक एसिड,
जेके भी एसिड्स आहिनि हाइलुरोनिक खे छॾे उहे सभु ख़ाली राति जो हणंदी आहियां। केमिकल एक्सफोलिएशन जेके मुंहिंजे केमिकल पील्स आहिनि उहे बि ख़ाली राति जो हणंदी आहियां। एंड कंपल्सरी सुबुह जो सनस्क्रीन हणंदी आहियां, छाकाणि त उन सां असांजी स्किन प्रोटेक्टेड रहंदी आहे। एंड जेके असां पील्स था कयूं, विटामिन सी था यूज़ कयूं, उन करे स्किन वधीक सेंसिटिव थी वेंदी आहे। त प्लीज़ कुछ भी प्रोडक्ट्स हणो, सभिनी खां पहिरियों सनस्क्रीन हणिजो फेस ते एवरी सिंगल डे। आई होप तव्हांखे मुंहिंजो इहो वीडियो वणियो। प्लीज़ हिनखे थम्स अप ॾियो अगरि वणियो त। हेठि मूंखे कॉमेंट्स में ॿुधायो तव्हांखे अञा कहिड़े इंग्रीडियंट्स ते तव्हां चाहींदव कि मां तव्हां लाइ वीडियोस ठाहियां। मां ख़ुशी ख़ुशी ठाहींदमि। एंड ऑल्सो मां स्किन केयर सीरीज़ ठाही हुई जंहिंमें मां तव्हांखे क्लेंज़र्स, मॉइस्चराइज़र्स, SPF जे बारे में ॿुधायो। त प्लीज़ उहा ॾिसजो। प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं उहा घंटी बि वॼाइजो, पक वॼाइजो घंटी। तव्हांखे नए साल जूं खोड़ वाधायूं। एंड मिलूं था असां ॿिए वीडियो में। खोड़ प्यार। बाय।